एडी उधर वधी वई आहे माण्हुनि ॾे हिकिड़ो दफ़ो उधर कराईंदा पोइ ॼण अस्सलाम माना। वालेकुम। वालेकुम सलाम। अदा अबू चेव तो साबुण तो ॾियो। पिणे खे चओ पैसा पोयां क्लियर करे वञे। हिन महिल पिणे जो ई मां खोलियो कहिड़ो साबुण ॾियांइ। अचो हे साबुण वटि हिकिड़ो मिंट बीहो। हा हे खयों वञे पिणे खे ॾे वञी उन जो ई मां टोटल पियो कयां पियो। पैसा इलाही थी विया आहिनि तव्हां ॾे। हे क्लियर करे वञो। सही है। अचे पर्ची ॾेसि वञी चई दुकानदार हे पर्ची ॾिनी अथई। हा पाण अचे कोन थो ॿारनि खे थो मोकिले रोज़ रोज़। अबू दुकान वाले पर्ची भी ॾिनी है साबुण भी ॾिनो आहे। पर्ची भी ॾिनी अथई साबुण भी ॾिनो अथई। इहो दुकान वारो इहो सुधरंदो न। हिकिड़ो मिंट वठ इनखे थोरी सिखत ॾियां तॾहिं मुड़ंदो। 100315448 ठीकु आहे। हल इन दुकान वारे खे अॼु ॾिस त सबक़ कहिड़ो थो सेखारियां। रोज़ पर्चियूं थो मोकिले उथ हलिया कागज़ ख़राब थी पियो आहे दुकान वारे जो। जंहिं महिल ॾिस पर्चियूं थो मोकिले मोतबर। हलिया 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 अच हिन में छो त ख़ैर त तुंहिंजो मगज़ ख़राब थी वियो आहे छा? छो भाउ छा थियो? छो छा थियो? हेॾिया हे साबुण ॾिनो थी न मुंहिंजे ॿार खे। साबुण वठण आयो साबुण नमाज़ न को पोइ छा बंदूक जी नमाज़? साबुण ॾिनो थी ऐं हे नंबर छो लिखियो अथसीं फोन नंबर? हे मुंहिंजे घर वारे जो नंबर छो हेॾे लिखियो थी त हिन नंबर ते कॉल कर छो? अरे लॻा लाइक थो कर। हे मां हे नंबर काॾो कंहिं लिखियो आहे नंबर साईं? दो नंबर लिखियो आहे। हे तूं लिखियो थी त हे गिहु खीर खंड तेल इहो मां तोखां सौदो खयो आहे। हा आख़िर में तूं हे नंबर बि लिखियो आहे जेकॾहिं हिन नंबर ते मूंखे कॉल कर। मां कंहिं महिल आहियां न। हाणे मुंहिंजे ॿारनि ॾे तूं नंबर थो मोकिले। मुंहिंजा भाउ मां नंबर न लिखियो आहे। नंबर तो मोकिलियो आहे ॾिसम चङा पर लिख थो कर। नंबर लिखियो थी मुंहिंजी राइटिंग ई न आहे। छाजा तोखे पैसा ॾियां तो मां तो कहिड़े कॾहिं खातो जो रखियो आहे त तुंहिंजो हमेशह क्लियर कयो आहे न त तूं हाणे बि तुंहिंजो खातो सॼो लिखियल आहे वरी हेठां अॻे नंबर न लिखिया ई हाणे मुंहिंजी मां चयो ॿार वियो आहे सखर त पोइ नंबर लिखे रहियो थी। मां ॿ नंबर छो लिखंदुसि? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां नंबर लिखी ॾिनई न। अरे अरे मासूम कूड़ ॻाल्हाए ख़ुदा जे असां तूं सौदो कर वठ सौदे जा पैसा मां ईंदो आहियां। अदा तुंहिंजा पैसा आहिनि खातो आहे तूं हुन जा पैसा नंबर न लिखियो आहे मुंहिंजा भाउ। नंबर तो लिखियो आहे पंहिंजो नंबर छो जॾहिं तुंहिंजो नंबर मुंहिंजी मोबाइल में सेव हुयो त हिन पने ते छो लिखी मोकिलियो? मां न लिखियो आहे न। मां इहो ॾिसो हिन ते लिखियो थी ॻाल्हि घणी विझाई। मां चवां थो तूं असांखे ग़लति थो चवे। नंबर हिन लिखियो आहे तोखे शर्म ॿार मासूम कोन ॿुड़ी मारे तूं नंबर थो लिखे। दिमाग़ ख़राब थी वियो आहे पंहिंजे अकल में। हिते सभु पाड़े वारा रहनि था इज़त वारा रहनि था तूं पंहिंजो नंबर लिखियो आहे। भाउ तव्हां पंहिंजा पैसा क्लियर कयो या बदमाशी न कयो हिते। बदमाशी तूं तो करे तभी त सिखंदो कयो बदमाशी तो कया छो तूं हिसाब किताब थींदो राजूनो फ़ैसिलो थींदो बाक़ाइदे जेको ॾोह ॾंड चटी तोखे भरणी आहे उहा भरी दे। तूं छा कयो? तूं छा कयो आहे? तो सौ थो तूं नंबर लिखियो आहे न मां जेको तव्हां उधर करे नंबर जो तूं लिखियो तूं मूंखे व्हाट्सअप कर न तूं मूंखे वॉइस कर न। पने ते नंबर लिखण जो छा मक़सदु आहे? मां छा सम्झां? भाउ पने मुंहिंजो खातो खोल मुंहिंजो खातो खोल। पने ते असां नंबर ई न लिखियो आहे। सुञाणी थो असांजे खातो क्लियर करे खातो मुंहिंजो क्लियर कर तूं मूंखे पनो ॾियो खातो जहिड़ी गैरत आहे न टाइम ते पैसा ॾियो। हा तुंहिंजी बि मां ॾिसां थो गैरत ॻाल्हाए थो ख़्याल सां कर छा में छा भला असां ईअं हूं छा? गैरती आहे न। अरे तूं क्लियर कर मां चवां थो ट न कर तूं मुंहिंजो खातो खोल। अॻु में गर्मी लॻी पई आहे बिजली जा पोरा न लॻा पिया ॿियो मुंहिंजो हे खातो आहे। हा खातो हे ॾिसां हिकिड़ो हे खातो छा आहे क्लियर कंदे न जो क्लियर कयां थी नंबर तो लिखंदो हुते। मां हिकु हिकु माण्हू खे ॿुधाई त मां एॾो पैसो कढी दुकान बंदि थी वेंदी दुकान बंदि थी परे खाता बाता नंबर तो मोकिले हे नंबर तुंहिंजो खातो हे खाते में ॾंड में खणाए तो पैसा थी गोल गोल करके टरंदो त मां हल परे थी कर तूं नंबर हथ न लाई परे थी नंबर तो दे
परे थी हलो था अरे गाल बुध गलत तो करे कामो गलत तो करे परे थी ना तो सा अॼु काटी ॾियण वठण दुकानदारी ख़तम आहे पर मुंहिंजे ॿार खे हथ न लाइजो कर चिन्ना मारो ना अचो हलिया पापा या कई दादागिरी या खातो फाड़ियो ले सामान बि खणी वा ॾिसां तो केरु तो सामान वठे तुंहिंजे कुल्फनि में एल्फी विझी ईंदुमि